अस्सलाम वालेकुम दोस्तों, एक नई वीडियो सां गॾु तव्हां सां शामिल थिया आहियूं। उम्मीद त ही वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी। अगरि ही वीडियो तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक करे कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। बेजी न ख़बर पवंदी हुई जॾहिं पंहिंजो थ जानी जुदा, हाणे सूरन मां समझी वियासीं छा थींदो विछोड़ो आ, हाणे सूरन मां समझी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिकु मां तव्हां लाइ नायाब वीडियो खणी आयो आहियां। उहो आहे सिंध जो भलोड़ रागी ग़ुलाम हुसैन उमराणी जो। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी चोटी जो फ़नकार आहे। हिन खे सिंध तौर ॿारहाड़ी में ऐं शहर में बि तमामु घणो पसंदि कयो वेंदो आहे। हिन खे नंढा वॾा पोड़ा पका ऐं तमामु घणो हिन खे पसंदि कयो वेंदो आहे। दोस्तों, हिन खे सिंध पंजाब ऐं पूरे पाकिस्तान में ॿुधियो वञे थो। हिन जो जेको ॻाइण जो लहजो आहे उहो तमामु घणो भलो आहे ऐं हुन जो आवाज़ु तमामु मिठड़ो आहे, तमामु प्यारो आहे। त अलाए कॾहिं दे ओ मुंहिंजा जानी आसुर कोन्हे अञा, आसुर कोन्हे अञा, अलाए पो जानी जियां न जियां। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी जॾहिं ॾोहिड़ा ॾींदो आहे त माण्हू खे सम्झी छॾियो क़त्ल करे छॾींदो आहे। जेके इश्क जा मारियल हूंदा आहिनि, मोहबत जा स्टाइल हूंदा आहिनि, उहे तमामु घणो इन खे पसंदि कंदा आहिनि। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी जॾहिं बि कंहिं महफ़िल में वेंदो आहे त हुते तमामु घणे हुजूम थी वेंदो आहे। परे परे खां माण्हू खेसि ॿुधण लाइ ईंदा आहिनि। दोस्तों, ग़ुलाम हुसैन माण्हू तमामु बहितरीनु इंसानु आहे, दिलि जो सचो माण्हू आहे ऐं तमामु हर इंसान सां इख़लाक़ ऐं मोहबत सां पेश ईंदो आहे। इहा संदसि वॾी ख़ूबी हूंदी आहे। बाक़ी दोस्तों, ख़ामी त हर इंसान में हूंदी आहे, हर कंहिं इंसान में, तव्हां ऐं मूं में, सभिनि में हूंदी आहे। दोस्तों, इन जो ख़ामियुनि खे त न आहे ॾिसणो। दोस्तों, अगरि असां इंसान जूं ख़ामियूं ॾिसंदासीं त इन्हनि मां तव्हां असां बि बचियल न आहियूं। दोस्तों, असांखे ख़ूबी ॾिसणी आहे, असांखे गुलाब जो गुल ॾिसणो आहे। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी जा तमामु घणा एल्बम रिलीज़ थियल आहिनि। हुनजो आवाज़ु अॼु ताईं तमामु बहितरीनु आहे। हुन सिंधी, सराइकी, बलोची, बिरावी ऐं हुनखां अलावा केतिरा ई कलाम, पंहिंजो कलाम जेको आहे जेके मशहूरु थिया उनमें आहे सिर वञे भल वञे पीणीअ ॾे वेंदुसि, ऐं ॿियो जेको कलाम मशहूरु थियो आहे मजबूर आहे, आशिक़ मजबूर आहे, भले केॾो बि कंधार हुजे। ऐं दोस्तों, हिनखां अलावा अलाए केतिरा ई कलाम उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी जा मशहूरु थिया ऐं अवाम हुनखे तमामु घणो शौक़ सां ॿुधियो ऐं अवाम तमामु घणी पज़ेराई ॾिनी। संदसि अॼु बि गाना तमामु घणा मशहूरु आहिनि। दोस्तों, अॼुकल्ह MP3 जो दौर आहे, पर उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी खे उहो ई ॿुधो थो वञे, उन ई झलक सां ॿुधियो थो वञे। ऐं तमामु घणो पसंदि कयो थो वञे। झर झंग में ॿुधियो थो वञे, शहरनि में ॿुधियो थो वञे, हर जॻह ते उनखे तमामु घणो ॿुधियो थो वञे। दोस्तों, माण्हू पंहिंजी शादियुनि में, काजनि में ऐं ख़ासि तौर ते उस्ताद ग़ुलाम हुसैन खे घुराइनि था ऐं पार्टियुनि में। ऐं दोस्तों, उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी मेलनि मलाखड़नि में बि शरीक थींदो आहे। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी जो ॻाइण जो अंदाज़ ई पंहिंजो अलॻि आहे। हालांकि यकतार चपड़ी ते बि हुन ॻायो आहे ऐं हुनजो ॻाइण जो अंदाज़ ई मुख़्तलिफ़ आहे। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी हुन मिक्स म्यूज़िक ॾिनो आहे। हुनमें हारमोनियम बि आहे, तबलो बि आहे, शहनाई बि आहे, बीन बि आहे ऐं तमामु मतिलबु कई रागनि खे, दोस्तों कई म्यूज़िकनि खे रागनि खे मिलाए करे हिन जेको आहे राग कयो ऐं हिन जी मौसीक़ी में जेको हिकिड़ी पंजाब जी झलक नज़र ईंदी आहे। मेरे दिल को जलाने वाले, खुदा करे कि तेरा दिल भी टूट जाए, फिर तुझे होगी खबर सब दिल हो बेकदर, फिर तुझे होगी। दोस्तों, हर माण्हू उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी खे चाहे थो। दोस्तों, हर माण्हू चाहींदो आहे त उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी कंहिंजी शादी पार्टी में या महफ़िल में ज़रूरु अचे। जॾहिं उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी नथो अचे त हू पंहिंजी पार्टी खे ऐं महफ़िल खे अधूरो सम्झंदा आहिनि। दोस्तों, ग़ुलाम हुसैन उमराणी खिली करे ठिकारे ऐं अहिड़ा कलाम थो ॿुधाए थो
जो महफ़िल मची वेंदी आहे। ऐं पोइ दोस्तो जेको आहे माण्हू तमामु घणो ख़ुशि थी करे गुल निछावर कनि था, नोट गुल निछावर कनि था ऐं पंहिंजी दिलि खे तमामु घणो ख़ुशि कनि था। दोस्तो हिन वक़्तु ग़ुलाम हुसैन उमराणी चोटी जे फ़नकारनि में शुमार आहे, हुनजी तमामु घणी मक़बूलियत आहे। दोस्तो हुनजो जेको बि कलाम नओं ईंदो आहे त उहो तमामु घणो अवाम में मक़बूल वेंदो आहे। संदसि आवाज़ु अॼु बि माण्हुनि जे दिलि में घर कयो वेठो आहे। दोस्तो ग़ुलाम हुसैन उमराणी सिंध जो बहितरीनु फ़नकार आहे। संदसि आवाज़ु तमामु सुठो आहे। सूरज नई सोवार इहो दुख नाहे पिरी, कोन सुञातई प्यार इहो दुख रारे थो, कोन सुञातई प्यार इहो दुख रारे थो। दोस्तो उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी खे अवाम जेको दोहिड़नि जे हिसाब सां तमामु घणो पसंदि कंदी आहे। उस्ताद ग़ुलाम हुसैन उमराणी जा दोहिड़ा तमामु घणा मशहूरु आहिनि ऐं हुन जा जेके दोहिड़ा मशहूरु आहिनि उहे चीज़ल साईं सां तमामु घणा मशहूरु आहिनि। ॻाल्हि होवे उस्ताद करियां तेरिया सभई ॻाल्हियां बेक़दरियां, वक़्त निकाई नाल असारे। दोस्तो ग़ुलाम हुसैन उमराणी जा बलोची, सराइकी ऐं सिंधी कलाम तमामु घणा मक़बूल थिया ऐं उर्दू बि कलाम तमामु घणा मक़बूल थिया। हे सुहवरनि खे त आहिनि आशिकनि जूं दुआऊं, गॾु हूंदा ही जोड़ सारा छिनण लाइ दुनिया वारा कनि पिया सलाहूं, भली कनि पिया सलाहूं। प्यार वारनि खे त आहिनि आशिकनि जूं दुआऊं। दोस्तो उम्मीद कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। दोस्तो अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे वीडियो खे लाइक करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद ऐं सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशाअल्लाह अॻी वीडियो में गॾु